अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTV न्यूज़ की ताज़ा तरीन ख़बरुनि सां गॾु मां आहियां अमरीन खान। हिक नज़र हिन महिल जी ख़ासि ख़बरुनि ते। बख्शापुर वेझो ॻोठ राणो खान जखराणी में बख्शापुर पुलिस ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे बुढाणी मां सदरुद्दीन भुट्टो। जी सदर जी इन वक्त मां मौजूद आया बख्शापुर वेझो ॻोठ राणो खान जखराणी में, जिते ॻोठाणा बख्शापुर पुलिस खिलाफ़ एहतजाज कनि पिया। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, संदनि छा चवणु आहे। छा ॾे विया 16 लंघनि को ज़मीन वरितासीं, सॼा छोकिरा ओॾे वञनि पिया, उते वञनि पिया त हे रस्ते में हिते ओटाक ते वठी छोकिरनि खे कुटे हुननि खे ॿधे पुलिस खे ॾिनुनि। पोइ वरी ईअं कयो संत 6 स्कूटर भॻा अथनि, 4 मोबाइलां, हे सॼा ज़ख़्मी हालत जाथे वञो, असांखे दर माना डॉक्टर बि असांजा इलाज नथा करनि। अमजद साहिब खे अरदास आहे असांजो ग़रीबनि जो, अची ॾिस इन खे कमर हुसैन खे हटाए, असांजो मुतालबो पूरो थिए। असांजो छोकिरनि खे कुहाड़ी सां कुटे, नंढड़नि खे असां पोयां वियासीं, असांजा 5 मोटर खसी विया असां थाणे ते। असांजो वॾो मुंशी कमर साहब असांजो फिराद बि न खणियो, इहो जेल घर बणाए इन खे बदिली करे छॾे। असांजो अर्ज़ु आहे बाबा हे नंढनि खे धक, हिननि खे धक, असांजो महिरबानी करे अमजद शेख असांजो हेल्प करे, बाबा महिरबानी अपील करे असांजो पिया। त असां कल्ह वञूं पिया रस्ते सां, कमर जखराणी जेको वॾो मुंशी आहे बख्शापुर जो, उन चयो असांजे रस्ते ते न अचो, न ॾोह न वग़ैरह, बस छो न अचूं, छा लाइ। पोइ ॻाल्हियुनि ते ईअं बसि कमर हुसैन जखराणी पंहिंजे भाइरनि सां गॾिजी करे 25-26 जेके ॻोठाणा त सभई गॾाए करे असां ते हमिलो कई।